मुख़्तलिफ़ रांदियूं कहिड़ियूं आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां। त पहिरीं रांदि आहे इरचक मिर्चक। जी हा, बिल्कुलु इरचक मिर्चक। तव्हां सोचींदा हूंदो त इरचक मिर्चक रांदि कहिड़ी आहे, जंहिं खेॾी हूंदी बचपन में या हींअर असांजे मुआशिरे में, असांजे समाज में, ख़ासि करे बहिराड़ी जे इलाइक़नि में जेका इहा रांदि खेॾी वञे पई या न, त मुंहिंजी सम्झ में हीअ रांदियूं जेके न पियूं खेॾियूं वञनि, छो त असांखे ॾिसण में न पियूं अचनि। जी हा, बिल्कुलु इरचक मिर्चक रांदि जेका आहे जंहिंखे असां चीच मकड़ो बि रांदि चवंदा आहियूं, बिल्कुलु असां उहा रांदि खेॾी, ॾाढी मज़ेदार रांदि हूंदी हुई। चीच मकड़ो रांदि, हुन जा ॿोल निहायत दिलचस्प हूंदा आहिनि। चीच ऐं ॿुधाईंदो हलां चीच मकड़ो रांदि आहे छा। बिल्कुलु असां पंहिंजे हथ में हिकु नंढड़ो दाणो खणंदा हुआसीं ऐं ॿिया ॿारड़ा गोल जेके वेहंदा हुआ ज़मीन ते, उहा पंहिंजा ॿई हथ जेके आहिनि ज़मीन ते रखंदा हुआ मुठियूं बंदि करे। असां को दाणो जेको हथ में हूंदो असां हुनजे हथ में विझंदा वेंदा हुआसीं, चीच मिकड़ो कार, चीच मिकड़ो कार, चीच मिकड़ो कार। ऐं पोइ जंहिंजे हथ में उहो चीच मिकड़ो जंहिं दाणो विझंदा हुआसीं उहो ॿार भॼंदो त ॿिया हुनजे पोयां ड्रोड़ी हुनखे पकड़ींदा हुआ। वाह, हीअ चीच मिकड़ो रांदि हुनजी ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे। त जॾहिं उहो चीच मिकड़ो हुन में अंदरि असां हथ में नंढड़े ॿार खे ॾींदा हुआसीं त उहा ख़ूबसूरत ॿोल हूंदा हुन रांदि में, असां जेके चवंदा हुआसीं उहे कुझु ॿोल ईअं आहिनि, इरचक मिर्चक धाणा दिरचक आग पटीहर टोयो टोलू। इरचक मिर्चक धाणा दिरचक आग पटीहर टोयो टीहर नांगण जोगण खारा खुटी पई छुटी। या बिल्कुलु हीअ हुई इरचक मिर्चक या चीच मिकड़ो रांदि। उन खां पोइ असां ईंदासीं ॿी रांदि न। जी हा, बिल्कुलु हिकिड़ी रांदि आहे उस या छांव। उस ऐं छांव वारी रांदि उहा कीअं हूंदी, उस रांदि छोकिरा ऐं छोकिरियूं गॾिजी खेॾंदियूं या उहे छोकिरा ऐं छोकिरियूं अलॻि अलॻि बि खेॾियूं वेंदियूं हुई। अक्सर करे हीअ रांदि शाम जे वक़्तु खेॾी वेंदी आहे। उन खां पोइ अखर भूरी वारी रांदि। अखर भूरी वारी रांदि ईअं हूंदो आहे ठिकरनि भितरनि या माचीस वग़ैरह सां हीअ रांदि कई वेंदी आहे। हिकिड़ो ॼणो सिके खे अंगूठे जे नोह ते रखी फेरो ॾेई उछलींदो, ॿियनि रहंदड़ रांदीगरनि खां पुछंदो इकी या ॿधी, माज़रत अखर या भूरी। पोइ अगरि साम्हूं वारो चवंदो भूरी त इकी अची वई या अखर अची वियो, पोइ हार जीत जो फ़ैसिलो थींदो। उन खां पोइ आहे इकी ॿधी रांदि। इकी ॿधी रांदि हीअ रांदि चीचका थदड़ा बिलोर या खकड़ियूं मेड़े पाण वटि गॾु कंदा हुआसीं। पोइ हिकु ॼणो मुठ भरे अगरि चवंदो इकी या ॿधी, पोइ इकी या ॿधी अॻियां साम्हूं वारो जेको रांदीगर आहे उहो वाक ॾींदो, ॿुधाईंदो त इकी आहे या ॿधी आहे, पोइ हार या जीत जो फ़ैसिलो थींदो हुयो। ऐं ॿी रांदि आहे हिकिड़ी उसड़ी या छांवड़ी। उसड़ी या छांवड़ी हीअ ॿाराणी रांदि जेका ऊन्हारे जी चांड्रोकी रातिनि में रचाई वेंदी आहे। हीअ रांदि चांड्रोकीअ खे उस ऐं ऊंदाहीअ खे छांव सॾियो वेंदो आहे। ऐं उन खां पोइ ॿी रांदि आहे जिलेकटूं। जी हा, बिल्कुलु जिलेकटूं। हीअ रांदि सिंधू मातरी में रहंदड़ दरवाड़ी लोक सदिन खां खेॾींदा अचनि पिया। स्पेन जे ढगनि वारी रांदि वांगुरु कुझु हीअ रांदि उन ई नमूने खेॾी वेंदी आहे। उन खां पोइ रांदि आहे आग गाॾी टंडे जी। जी हा, बिल्कुलु आग गाॾी टंडे जी हीअ हिकु रांदि आहे। हीअ रांदि टे ॿार गॾु कंदा आहिनि। जी हा, बिल्कुलु आग रांदि जेका आहे आग गाॾी टंडे जी, उन रांदि में टे रांदीगर थींदा आहिनि, यानी टे ॿारड़ा उहा गॾिजी रांदि कंदा आहिनि। उन्हनि मां ॿ ॿार ओकड़ो थी वेहंदा आहिनि, हिकु ॼणो खॿो हथु वात ते रखी कंदो आ वाह वाह हपे। जी बिल्कुलु इहो रांदि में हिकिड़ो जीअं पाण को म्यूज़िक हूंदो आहे त रांदि में के ॿोल हूंदा आहिनि। हिन में हिकु ॿोल आहे जेको नंढड़ो हिकिड़ो ॿारु आहे पंहिंजे हथ ते मुंहं ते खाॿो हथु रखंदो ऐं पोइ उहे ॿोल जेको आहे उहो चवंदो उहे ॿोलनि आ वाह वाह हपे। ईअं चई उहो हथु पंहिंजे साॼे ॿांह जे ॾौरे ते पुॼाईंदो ऐं उन खां पोइ अपना गुलेला रांदि। अपना गुलेला रांदि में हीअ रांदि हिन रांदि लाइ ॿार पाण ककुल खीरोटीअ वांगुरु भॼी ईंदा आहिनि। पोइ हिकिड़ा हिकिड़े पासे वेहंदा त ॿिया ॿिए पासे
ऐं उन जा धूड़ी वरी अची विच में वेहंदा ऐं उन खां पोइ आङुरनि ते उठ हलाइण। आङुरनि जो उठ हलाइण ॿारनि जे विंदुर लाइ रांदि माइट पंहिंजे हथनि जे पुठनि खे ॿियांगणनि में विझी पोइ मुठियूं उबतियूं कंदो त बीठो मुकोठी ठही पवंदो। उन खां पोइ चीच मकड़ो रांदि में हिकु ॿार आंग ॾियणु वेंदो आहे, बाक़ी ॿार घेरो ठाहे वेंदा आहिनि। उन्हनि मां हिक जे हथ में टिकरी या भितर हूंदो आहे, उहो चवंदो आहे चीच मकड़ो कंहिंखे ॾियां। ॿार चवंदा आहिनि अदा भाऊ मूंखे ॾे। उन रीति हू कंहिं हिक खे ठिकरी ॾींदो आहे ऐं सभु गॾिजी चवंदा आहिनि आओ कांगा तुंहिंजी मुनीअ ते मोचड़ो। या बिल्कुलु सभु ॿार जेके गॾिजी चवंदा आहिनि आओ कांगा तुंहिंजी मुनीअ ते मोचड़ो। पोइ आंग ॾींदड़ छोकिरो उन जे हथ मां ठिकरी कढंदो। जे ग़लति जे छोकिरे जे नाले चयईं त पोइ सभु गॾिजी चवंदा आहिनि हिकु टकी खीर भरी पई ॿी बि ॾींदो अलाह। उन खां पोइ बिलाड़ो रांदि आखाड़ में थींदी आहे। हीअ रांदि हिन रांदि में ॿिन्ही पासे हिक जे तरह रांदीगर हूंदा आहिनि ऐं रांदि गोल दायरे में खेॾी वेंदी आहे। उन खां पोइ अटी ॾकर रांदि खे ॾिकी ॾकर पिणु चयो वेंदो आहे। ॾकी ॾकर ॿिनि तरीक़नि सां खेॾी वेंदी आहे, हिकु गिद सां ऐं ॿियो गोल दायरे में। उन खां पोइ कोडी रांदि में हिकु रांदीगर ॿिए रांदीगर न मुखालिफ़ रांदीगर न हिक ई साह में कोडी चई वेंदो आहे ऐं वापसि साह खणण त महिल उन्हनि खे खाचाए यानी धक हणी टच करे मोटी ईंदो आहे। ऐं उन खां पोइ लिक चप यानी अख बूट हिन रांदि में चवंदा आहिनि त हिन रांदि में चवंदासीं सोनू ताज कंहिं पातो, पोइ हिकु चवंदो मूं पातो। पोइ हुन जूं अखियूं बंदि करे हिकु सभु ॿार हिकु हथ यानी हिकु मुठे उन जे मथे ते रखी मीनार ठाहींदा आहिनि। पोइ सभु हिकु आवाज़ थी चवंदा कणकर लोटो पाणी भरे फोटा चटींदुसि लौंग लुटींदुसि हेठियूं लिके या मथियूं। या बिल्कुलु पोइ जेको अखियूं बंदि करण वारो आवाज़ ॾींदो हेठियूं या मथियूं, उन्हनि मां पोइ हिकु लिकंदो, पोइ हुनखे ॻोल्हियो वेंदो आहे। उन खां पोइ गुॾियूं रांदि या बिल्कुलु गुॾियूं रांदि ॾाढी मशहूरु रांदि आहे छोकिरनि जी। गुॾियूं रांदि उन रांदि में नंढड़ियूं छोकिरियूं सुई धागे ऐं कपिड़े सां सुहिणियूं गुॾियूं ऐं गुॾा ठाहींदियूं आहिनि। उन्हनि जा घर ठाहे विहांव पिणु कराईंदियूं आहिनि। उन रांदि जा ख़ासि ॿोल आहिनि। उहे ॿोल कहिड़ा आहिनि ॿुधायां थो। उन ख़ासि में इहे ॿोल चया वेंदा आहिनि टिंडड़ी असीं तुंहिंजा माण्हू चबींदासीं ॾाणू। जे बिल्कुलु टिंडड़ी असीं तुंहिंजा माण्हू चबींदासीं ॾाणू। खकर कहिड़ी सतनि भाइरनि जहिड़ी सत ई भाइर परणाया अछो जुबो पाया अच्छे जे लिए भाइर मोजा टीहनि में कटोरियूं अलाह ॾींदो अबे खे सोन पाईंदियूं नोरनि खे हीरा मोती ॾेरनि खे अधी गॾे दाईअ खे। दाई अलाए कहिड़ो ॾोहो कयो वीचारी। ऐं उन खां पोइ माई रांदि या बिल्कुलु माई रांदि। माई रांदि में हीअ रांदि छोकिरा छोकिरियूं गॾिजी कंदा आहिनि। हिन रांदि में छोकिरा ऐं छोकिरियूं वॾड़नि जो नकुल कंदा आहिनि। या बिल्कुलु रांदि खेॾींदे ॿार ॿारियूं पंहिंजी फैमिली जे नमूने सां घर जोड़ींदियूं आहिनि, घर ठाहींदा आहिनि। ऐं उन में छोकिरियूं जेके आहिनि घर जो कमकार कंदियूं आहिनि ऐं छोकिरा जेके रांदि खेॾींदड़ छोकिरा हूंदा आहिनि उहो बनी ॿारे जो कमु कंदा आहिनि। ऐं बाक़ाइदगी सां जेके आहिनि फैमिली नमूने सां संगावती कई वेंदी आहे। उन रांदि में शादियूं कयूं वेंदियूं आहिनि, सहरा गीत ॻाया वेंदा आहिनि। पर उन रांदि में लाहूं न ॾिनियूं वेंदियूं। बिल्कुलु इहा माई रांदि। ऐं उन खां पोइ शींहं बकरी रांदि
बिल्कुलु हीअ रांदि जेका आहे वारी ते या कख सां या ओटी ते काठी जे आङुर सां लीका कढे जेका ॿ ॼणा खेॾींदा आहिनि, उन खां पोइ अलू बलू रांदि। हीअ रांदि जेका आहे 6 ॿार गॾिजी कंदा आहिनि, तक़रीबन 5 फुटनि जो दाइरो हूंदो आहे, उन में रांदि कई वेंदी आहे। अंडक मंडक जी आहे, बिल्कुलु अंडक मंडक रांदि। हीअ रांदि अंडक मंडक रांदि जेका ठिकरनि सां कईंदा, उन में ॿारियूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। उहो हिक ई पेर ते उन्हनि ॿारनि खे सर कयो वेंदो आहे ऐं उन्हनि ॿारनि में घर ठाहिया वेंदा आहिनि। उन खां पोइ पठो बाल या पिठू घर, हीअ रांदि बाल सां ठिकरनि ते खेॾी वेंदी आहे। ऐं उन खां पोइ नोटण रांदि। हिन रांदि में 2 रांदीगर आम्हूं साम्हूं हूंदा आहिनि, ॿिन्ही खे अलॻि अलॻि सुञाणप वारियूं गोटियूं हूंदियूं आहिनि। ॿियो बिल्कुलु ॾाक चुमण वारी रांदि, या बिल्कुलु ॾाक चुमण वारी जेका रांदि आहे, निम बबुर या अंब जे वण ते खेॾी वेंदी आहे। जी हा, बिल्कुलु। उन खां पोइ ॾाहीं रांदि जेका पाणीअ में खेॾी वेंदी आहे। टुॿी ज़रिए साम्हूं जेके ॻोल्हणो हूंदो आहे, पकिड़णो हूंदो आहे, टुॿी में पाणी में टुॿी खे हणी करे हुनखे ॻोल्हियो वेंदो, हुनखे पकिड़ियो वेंदो आहे। उन खां पोइ चीकलो रांदि में 2 ॿार काठीअ जे ॿिन्ही कुंडनि खां वेंदा आहिनि ऐं चीकली ते चो तरफ़ घुमंदा आहिनि। ऐं उन खां पोइ ॾेर रांदि, या बिल्कुलु ॾेर रांदि। हिन रांदि में उहा सिधो पवे थी त ॾेर ऐं भाॼाई पाण में भाउ भेण वांगुरु रांदियूं कंदा हुआ। तंहिं करे ॾेर लफ़्ज़ जी असुलु माना आहे रांदि भाई या रांदि साथी। उन खां पोइ ॾंडाई नाच रांदि। ॾोकला हणी सुरीली आवाज़ पैदा कंदा आहिनि ऐं फेरा पाईंदा आहिनि, इनखे ॾंडाई रांदि बि चवंदा आहिनि। उन खां पोइ फिर सौंटो रांदि में सभु ॿार गोल दाइरो ठाहे वेही हिकु ॿार खे कपिड़े जो सौंटो ॾींदा आहिनि ऐं उहो ॿार सौंटो खणी चौगिर्द फिरंदो आहे। फिर सौंटो दबली छणके सोन पाणी ॾे, दबली छणका ॾे, फिर सौंटो दबली दरिया में। इन ई नमूने सां पोइ इहो सौंटो जेको आहे कंहिं ॿार जे पोयां रखियो वेंदो आहे। या बिल्कुलु ये कुझु रांदियूं जिन जी मुख़्तसर मालूमात मूं अवां जे समातुनि ताईं पहुचाई, ऐं कुझु रांदियूं मूं वटि अहिड़ियूं बि आहिनि जिन जा सिर्फ़ु अव्हांखे नाला ॿुधायां थो। बिल्कुलु नाला शामिल प्रोग्राम बि रखी चुकिया आहियूं। थाली रांदि, थालम थाली, अंडा प्रेस, टापूं, कीबोर्ड, अंधो घेटो, लंगड़ी डोड़, कलंदरू, रेलगाॾी, गुलाम डकर, लेट कबूतर, ॿिली कबूतर, 80 मोरी, लाल फेरी, चोर पुलिस रांदि, सट कुट, नोड़ी टुपण, पत्थर बाल, टप्पी रांदि, छिम चुणमगण, पटू, कोडियूं, कबूतरबाज़ी, चदा गुची, गुलेल, पींग लुॾण, दादड़ीन, घोड़ो, हाथी सूंड, लाटूं, ठिकरियूं, लगड़ रांदि, भंज परोली, चौसर, सोटी फिरके, गोली खांचा, गल थींदो।